लो सेल्फ स्टीम या पंहिंजी इज़त नफ़्स अगरि घटि हुजे त उनखे कीअं बहितर कजे। ॿुधायो त हर माण्हूअ खे पंहिंजी हिकु वैल्यू हूंदी आहे ज़हन में, लाशूर में हिकु पंहिंजी अहमियत हूंदी आहे त मुंहिंजी अहमियत छा आहे, उहा पंहिंजो पाण वटि जंहिंखे सेल्फ रिस्पेक्ट हूंदी आहे उहा केतिरी आहे माण्हूअ वटि। कुझु माण्हुनि खे पंहिंजे पाण जे बारे में हू ग़लति ॾिसंदा आहिनि, घटि ॾिसंदा आहिनि त मुंहिंजी का वर्थ न आहे, मुंहिंजो कोई वैल्यू न आहे, मुंहिंजी का इज़त अहमियत न आहे। उनखे असां लो सेल्फ स्टीम चवंदा आहियूं। हाणे उहा कीअं ठीकु कजे? जीअं त मां पहिरें वीडियोज़ में ॿुधायो हो त अहिड़ा माण्हू कोशिशि कंदा आहिनि त उहे सिर्फ़ु पंहिंजी जेकी वीकनेस, पंहिंजूं कमज़ोरियूं उन्हनि खे नज़र ईंदियूं आहिनि, घणियूं पंहिंजूं सुठायूं नज़र न ईंदियूं आहिनि, जंहिंजे करे हू उनखे जेको आहे सदाईं पाण खे घटि सम्झंदा आहिनि। हाणे उन में पहिरियों कमु इहो करिणो आहे असांखे त यानी पनो ऐं पेन खणी वेहूं त वाक़ई असां में कहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, पर कहिड़ियूं असां में सुठायूं। हर माण्हू में कुझु घटितायूं, कुझु चङायूं आहिनि, कोई परफेक्ट कोई कोन्हे, 100% न आहियूं। पने ते लिखिजे त मूं में चङियूं ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि। भई मां चङी माउ आहियां, ॿारनि जो ख़्यालु थी, ॿार परवरिश कई आहे, मां रोटी सुठी कयां थी पई, मर्द चवनि थो मां कमाए अचां थो उहो कयां थो, मां दोस्तनि सां सुठो हलां थो, हुन दोस्त जी मां मदद कई, हुन जी मदद कई। ऐं उन खां अलावा इहो आहे रोज़मर्रा जी ज़िंदगी में डेली हिकिड़ी डायरी ठाहिनि, ॾींहं में लिखनि त मां 4 शयूं चङियूं कहिड़ियूं कयूं, मां घर में कहिड़ो चङो हलियुसि, ॿाहिरि कीअं चङो हलियुसि, पोइ हुनखे ख़बर पवंदी वेंदी त मूं में हेॾियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। ठीकु आहे, अगरि का घटिताई आहे उहो बि नोट करे उनखे बहितर करण जी कोशिशि करे, पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अगरि घटिताइनि ते नज़र कंदो वेंदो त पाण खे घटि सम्झंदो। जीअं मां ॿुधायो, पाण खे घटि सम्झंदो त पोइ जेको आहे माण्हू परेशानी में रहंदो आहे, अंदर में ख़ुशी ख़तमु थी वेंदी आहे, माण्हुनि खां अलॻि थलॻि थींदो वेंदो आहे। तंहिं करे उहो ज़हन में रखंदो। को अगरि दोस्त कंहिं सॾु न ॾिनो आहे, उनखे कंहिं फ़ोन न कई आहे उनखे, त बि माइंड कंदा आहिनि जेके दिलि में रखंदा त भई मूंखे तकलीफ़ थी, फलाणे दोस्त मूंखे फ़ोन न कई, फलाणे दोस्त मूंखे फ़ोन न कई, मूंखां पुछणु न आयो, मूंखां। हाणे इहे ॻाल्हियूं जेकॾहिं सिर्फ़ु उहे ॻाल्हियूं ज़हन में रखंदो त माण्हू पाण खे घटि सम्झंदो त भई मुंहिंजी का अहमियत न आहे तॾहिं न आया, मां उन वटि न आहियां एतिरो। पर ईअं सोचे सघे थो, मुमकिन आहे उनखे इहो हुजे ज़हन में त भई ठीकु आहे, मां जेको आहे ॿिए दफ़े जॾहिं वेंदुसि त पुछंदोमांसि। उनजा कई सबब थी सघनि था, पर जेके माण्हू लो सेल्फ स्टीम में पाण खे घटि सम्झंदा आहिनि न, सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि नज़र ईंदी आहे उन्हनि खे त हुननि मूंखे घटि सम्झो। पोइ उन्हनि खां अलॻि थलॻि थींदा वेंदा, ॿीहर पाण ॿियो बीमार त उन खां पुछण न वेंदा, माना इहे जेको हिकिड़ो साइकिल हलंदो वेंदो। ऐं उनखां पोइ असां जेको पाण में हिकिड़ा अज़म्पशन कंदा आहियूं, हिकिड़ो असां अंदाज़ा लॻाए छॾींदा आहियूं त भई हिन न आयो मूं ॾे त हिन जो मतिलबु आहे त मूंखे नथो चाहे। इहे पने ते लिखो त मुंहिंजा इहे अंदाज़ा सही बि आहिनि या छो मां सोचां थो पियो, छो त इहो अंदाज़ो आहे न, हक़ीक़त त न आहे न। हक़ीक़त उहे माण्हू खे ख़बर त छो न तव्हां पुछी, छो न फ़ोन कई तव्हांखे। हाणे कुझु माण्हू जेके फ़ोन घटि कंदा आहिनि, कंहिंजी आदत घटि हूंदी आहे मां टेलीफोन ते ॻाल्हायां, मिज़ाज आहे माण्हू हिकिड़ा दुनिया में थींदा, के सॼो ॾींहुं फ़ोन ते लॻा पिया हूंदा आहिनि, के फेसबुक ते सॼो ॾींहुं वेठा हूंदा पिया, लाइक कंदा, कमेंट ॾींदा, के कॾहिं न कंदा, फेमस के वेंदा ई न फेसबुक ते। पोइ हर माण्हू मुख़्तलिफ़ आहे न, त पोइ हुनखे उहे ॻाल्हियूं नज़र न ईंदियूं, हो सिर्फ़ु हो ईंदियूं। पोइ इनखे असां ईअं चवंदा आहियूं त हिकु त माण्हू लिखे पंहिंजूं ॻाल्हियूं, नंबर ॿियो जेके पंहिंजा इहे असां क़ाइदा कानून ठाहिया आहिनि या असां राया क़ाइमु कया आहिनि पंहिंजा, त इहे माण्हू नथो चाहे उहो टेस्ट करे। उहो टेस्ट करे ॿिए दफ़े जॾहिं वेंदो हुन सां मिलंदो, भाकुर पाए हुन सां मिलंदो, खिली ॻाल्हाईंदो, वेहंदा, कचहरियूं कंदा, पोइ चवंदो यार हे त उहो ई दोस्त लॻो पियो आहे, मां हरूभरू पियो सोचियुमि इहो। पोइ सोचींदो त मुंहिंजी सोच सही न हुई। मां जीअं पहिरीं वीडियोज़ में चयो आहे त घणे क़दुरु असां सोचनि जा सतायल हूंदा आहियूं। असां वरी ओवर जनरलाइज़ कंदा आहियूं, असां ईअं चवंदा आहियूं त भई हिकु माण्हू नथो चाहे त ॿिया बि नथा चाहिनि मूंखे, सभु नथा चाहिनि मूंखे, ओवर जनरलाइज़ कंदा आहियूं। या कॾहिं कॾहिं असां चवंदा आहियूं न, दिमाग़ में हिकिड़ी छाणी हणी छॾी आहे, हिकिड़ी फिल्टर हणी छॾियो आहे, जीअं पाणी फिल्टर मां निकिरंदो आहे त कुझु कचिरो निकिरी वेंदो आहे, उहो फिल्टर असां ईअं आहे त सुठा ख़्याल निकिरी वेंदा आहिनि, छड़ा पुराणी ख़राबु ॻाल्हियूं यादि रहंदियूं त ॾिस हे माण्हू मूंखे नथा चाहिनि। माना जेके जेके वाक़िया जंहिंमें वाक़ई माण्हुनि मूंखे न चाहियो हूंदो उहे ज़हन में ईंदा यादि, जॾहिं मूंखे चाहियो हूंदो माण्हुनि उहा ॻाल्हि ज़हन में न ईंदी, छो त फिल्टर लॻल आहे उहो न। दिमाग़ अखियुनि जे साम्हूं चश्मो चढ़ियल आहे, चश्मो इहो न त जेको नज़र ॾिसण जो चश्मो इहो आहे त छड़ो मूंखे ख़राबु ॻाल्हियूं वठंदो हुतां, सुठियूं ॻाल्हियूं उन चश्मे मां गुज़रंदियूं ई न। त उहो जेको आहे माण्हू लिखे, पंहिंजा जेके राय आहिनि उहे टेस्ट करे त मां जेको सोचां थो सही आहे या ग़लति आहे। कॾहिं सही बि हूंदो,
पर ॾिसंदो त घणे क़दुरु ग़लति हूंदो आहे उहो, घणे क़दुरु असांजी सोच हूंदी आहे उहा, असांजी पंहिंजा अज़म्पशन हूंदा आहिनि, पंहिंजा राया हूंदा आहिनि। पोइ सोचींदो त ॾिस मूं में केतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, मां छड़ो पंहिंजी हिकु ॿिनि ॻाल्हियुनि खे ज़हन में फ़तून विहारे ऐं पाण खे मां घटि पियो सम्झां या घटि पई सम्झां। त इहो माण्हू सम्झंदो पाण खे जॾहिं त उन में आहिस्ते आहिस्ते चेंज ईंदी, जल्दी तब्दीली न ईंदी, पर इहो मुस्तक़िल मिज़ाजीअ सां लॻो रहे। पेन पनो मां इन करे चवां थो खणिजे त ज़हन में वरी न त सोचींदो वठंदो त मां छा आहे, उन में पूरो न पवंदो। पेन पने ते वेही शाम जे टाइम ते माण्हू लिखे रोज़ त मूं में कहिड़ियूं ॻाल्हियूं चङियूं आहिनि, इहे बहितरु कंदियूं पाण खे, सेल्फ स्टेम खे इम्प्रूव कंदियूं। इहो हिकिड़ो तरीक़ो आहे, ऐं ॿिया काफ़ी तरीक़ा आहिनि जेके आहिस्ते आहिस्ते असां ज़िक्र कंदासीं, पर इहो ॾाढो अहम तरीक़ो आहे। माण्हू कोशिशि करे पाण खे फिज़िकली एक्टिव रखे ऐं अलॻि थलॻि न रहे, माण्हुनि खे कोशिशि करे ॿियनि माण्हुनि सां मिले ऐं उते ॾिसे माण्हुनि खे त कीअं उनजी अहमियत आहे, पोइ उहो बि पाण खे सुठो सम्झंदो। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे उनखे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। को कमेंट्स लिखणा हुजनि त इनर हैप्पीनेस जी वेबसाइट ते तव्हां कमेंट्स बि लिखो।